जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोल वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। श्री गजानंद भगवान की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। बाबा साधुराम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। जय जय श्री राधे। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद। सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों, माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता श्री गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। भगवान शुकदेव, भगवान वेद व्यास, श्री परीक्षित जी, सूत जी, शौनक जी, विदुर जी, मैत्रेय जी, गोप गोपी जन सर्व संत भक्त महात्माओं की जय। जय जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल कयो झूले 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 ना। ओम गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजाननः द्वैमातुरश्च हिरम्ब एकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मजः। हरि ओम नमो शारदा मातृविद्या प्रदेनी करो मेध मेधा यथा कंत्रवेणी करो नष्ट मोहाद शांत्याद दीजिए। हरो आपकारी हृदय धाम कीजिए। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जी सौ चंदा उगवे सूरज चढ़े हजार एति चानण होंदिया गुर बिन घोर अंधार। ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। पवनतनय संकटहरन मंगलमूरत रूप राम लखन सीता सहित हृदय बसों सुरभूप। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपितवाम भागम पाणो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम। हरि ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। हरि ओम श्री वरुणदेवाय नमः। जनजीवनाय नमः।
मत्स्यारूढ़ाय नमः। ओम जल स्वरूपाय नमः। ओम श्री वरुण देवाय नमः। ओम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम बपु एक, इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। हरि ओम। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहनी। रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशिष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वा हे राधिका आरम्या हे रुक्मणी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, श्री राधे जय जय राधे श्याम, राधे राधे श्याम, जय जय राधे श्याम, राधे जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। हरि बोल। जय जय सीताराम, जय जय सीताराम, जय जय राधे श्याम,
जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम ओ जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी के बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल हरि बोल। गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल श्री राधे गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी राधा जी की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी राधा जी की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी राधा रानी बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी राधा रानी बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी भक्त जनों की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी भक्त जनों की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी वृंदावन की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी वृंदावन की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी के बलिहारी श्री वल्लभ हरि बोल। विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे 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 गोविंद भजो राधे 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 गोविंद हाँ भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो राधे ओ गोपाल भजो दीनों के दया भजो दिनों की दया ओ भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे 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 गोविंद भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे गोपाल भजो राधे गोपाल ओ भजो दीनों के दया भजो दिनों की दया ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद बोल राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 ब्रजलाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 गिरधारी राधे 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 बनवारी राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 माखन चोर राधे राधे नंद राधे किशोर राधे 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 रण छोड़ राधे 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 चित्तौर राधे 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 गोविंद राधे राधे राधे
राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 राधे। जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र चंद्र भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सतगुरुदेव भगवान श्रीमद् भागवत भगवान परम प्रेम करुणावतार युगल सरकार भक्त तत्पर भगवान राधा माधव सर्व सतगुरुजन श्रीमद् भागवत में भगवान शुकदेव भगवान वेद व्यास जी सूत शौनक जी सर्व संत भक्त महात्माओं गोप गोपी जन भक्त जन संतन जे चरणन में प्रणाम करे। आचार्य श्री राम रुद्र पांडे महाराज उन्हनि जा साथी असांजा ब्राह्मण देवता सभी ब्राह्मण देवताओं को प्रणाम करते हुए चरणों में सर्व सात संगत सिया राम मैं सब जग जानी करऊँ प्रणाम जोर जुग पानी। तहाँ सभिन के भी घट घट में वेठे प्यारे प्रीतम के प्रणाम करे। अचो श्रीमद् भागवत कथा सरल सिंधी भाषा में अज पहरे ॾींहं जो शुभ आरंभ भगवत कृपा सां राधा रानी जी कृपा सां असां आरंभ करे रहिया आहियूं। बोल वृंदावन बिहारी लाल की सतगुरुदेव भगवान की। आयो लाल कयो झूले हो। अचो सभिनि खां पहिरियों श्रीमद् भागवत भगवान जो पहिरियों श्लोक सभु मिली करे असां चवंदासीं। ओम सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्णाय वयं नमः। हरि ओम। हरि ओम। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। ओम सच्चिदानंद रूपाय। सच्चिदानंद में टे शब्द आहिनि सत चित आनंद। सच्चिदानंद सत यानी भगवान सत्य स्वरूपिन। भगवान सत्य स्वरूपिन ऐं भगवान जे करे ही हे संसार असांखे नज़र थो अचे। उहे सत्य स्वरूप परमात्मा उन खे मिलंदा आहिनि जेको सच जे रस्ते ते हलंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि वाहिगुरु हरे नारायण हरे गोविंद श्री राधे ओम राधे श्याम। उहे सत्य स्वरूप भगवान मिलंदा आहिनि
ऐं उहे चिद स्वरूप आहिनि, आकाश स्वरूप आहिनि। ऐं जेको पंहिंजो चित उन चित चोर सां जोड़े थो छॾे, उनखे त भॻवानु ॾाढो जल्दी मिली वेंदा आहिनि। ऐं जेको थोरो बि जुड़ी वञे भॻवान सां, बाक़ी त भॻवान ई खीचे वठंदा आहिनि पाण ॾे। थोरो सो बसि अॻिते वधिणो पवंदो आहे। कर्षयति इति कृष्ण, जेको खीचे वठे उनजो नालो श्री कृष्ण। त जेको थोरो सो बि भॻवान जे तरफ़ हलंदो आहे, यानी भक्तीअ जे तरफ़ हलंदो आहे। भॻवान जे तरफ़ कीअं हलंदासीं असां? भॻवानु भक्ति रूप बणिजी विया आहिनि। प्रभुअ जो नाम, प्रभुअ जो कीर्तन, भॻवान जी कथा, ये अलॻि शयूं न आहिनि। श्रीमद भागवत शब्द रूपी परमात्मा आहे, शब्द रूपी परब्रह्म आहे। असां हिन महिल वेठा आहियूं त शब्द जे माध्यम सां भागवत कथा जो अमृत शब्द रूप में असांजे कननि में वञी रहियो आहे, जेको आत्मा तक पहुची रहियो आहे। संसार जा विषय इंद्रनि तक हूंदा आहिनि। केॾो बि स्वादिष्ट भोजन खाओ, उहो ज़बान तक आहे। अखियुनि सां कोई बि नज़ारो ॾिसो, अखियुनि तक, अखियूं बंदि त नज़ारो ख़तमु। त्वचा जा, इंद्रनि जा जेके बि सुख आहिनि इंद्रनि तक सीमित आहिनि। पर हिकिड़ी भॻवान जी कथा आहे, भॻवान जो कीर्तन आहे, जेको शरीर खां पार आहे, इंद्रनि खां न्यारो आहे। मन जे द्वारा, बुद्धीअ जे द्वारा, चित जे द्वारा भीतर तक हली थो वञे, आत्मा तक पहुची करे जीव आत्मा खे परमात्मा सां मिलाए छॾींदो आहे। उहो भॻवान जो कीर्तन ऐं भॻवान जी कथा आहे। इन करे भॻवान जी कथा खे शब्द ब्रह्म चयो वियो आहे। टियों शब्द चवनि था आनंद। जेके भक्ति कंदा आहिनि, भॻवान खे पाईंदा आहिनि, भॻवानु आनंद स्वरूप आहिनि। उहे परम आनंद में पहुची वेंदा आहिनि। आनंद यानी वापसि वरी असां दुखनि में न अचूं, वरी असां जनम मरण में न अचूं, वरी दुखनि कष्टनि में इन्हनि में न अचूं। परम आनंद। संसार में सुख मिलंदो आहे त वरी दुख ईंदो आहे, सुख दुख ॿई हलंदा आहिनि। पर आनंद जो चवंदा आहिनि उल्टो कुझु आहे ई कोन। सुख जो उल्टो दुख आहे, ख़ुशीअ जो उल्टो ग़म आहे, ॾींहं जो उल्टो राति आहे। पर आनंद जो उल्टो छा आहे? शब्द ई न बणियो आहे। हरे कृष्ण। ठीकु आहे, हे त मोक्ष जो आनंद आहे, वैकुंठ मिले, भॻवान खे पायूं त तॾहिं त जनम मरण कटिजंदो। लेकिन भक्ति मार्ग ऐं ज्ञान मार्ग में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। ज्ञान मार्ग में जॾहिं पूरी साधना थी वञे, सफलता मिली वञे, तॾहिं मोक्ष मिलंदो आहे। महाराज भक्ति मार्ग में त बसि माण्हू वेठो अची भॻवान जे गोद में, भॻवान जे कथा में वेठो अची पहिरें ॾींहं खां बल्कि कुझु ई मिंटनि में उन आनंद जो प्राप्ति थी वेंदी आहे। आनंद जी बारिश शुरू थी वेंदी आहे। पोइ न मिलंदो आहे, उहो आनंद शुरू थी वेंदो आहे मिलणु। भक्तीअ में उहो जादू आहे। भक्ति उधारी न आहे, भक्ति नगदी आहे। चओ जय श्री कृष्ण। पहिरें ई ॾींहुं बल्कि कुझु ई मिंटनि में उहो आनंद शुरू थी वञणु खपे। बसि केवल वेहणो त आहे, पर वेहणो श्रद्धा सां आहे। सत्संग में, कथा में वेहण सां ई बिगड़ी बणी वेंदी आहे, भॻवानु मिली वेंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। अहिड़ी सत्य चित्त आनंद स्वरूप भगवान श्री कृष्णचंद्र महाराज आहिनि, जेके संसार जी रचना कंदा आहिनि, विश्वोत्पत्त्यादि पालन कंदा आहिनि, वरी समय ते संसार खे लीन करे छॾींदा आहिनि। ऐं इंसान टिनि दुखनि सां दुखी आहे। त्रिताप जंहिंखे चयो वियो आहे। कॾहिं असांखे संसार जा दुख भौतिक ताप था मिलनि, कॾहिं मन जा दुख था मिलनि, कॾहिं प्रारब्धवश जेके असांजा कर्म थियल आहिनि। इन तरह सां जेके त्रिताप चया विया आहिनि, उहे टिनी तरहनि जा जेके दुख आहिनि, भॻवानु सचिदानंद श्री कृष्णचंद्र महाराज पंहिंजे भक्तनि जा टई दुख ख़तमु करे छॾींदा आहिनि, त्रिताप नाश करे छॾींदा आहिनि। ओम सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे ताप त्रय
विनाशाय, जेके पंहिंजे भक्त जा सब तरह जा दुख ख़त्म करे छॾनि, अहिड़े श्री कृष्ण भगवान खे असां बारंबार नमस्कार था कयूं, प्रणाम था कयूं। श्री कृष्णाय वयम नमः। सोचो, जंहिंखे केवल प्रणाम करण सां सब दुख ख़त्म थी वञनि, कर्मनि जा, मन जा, तन जा, माण्हू परम आनंद भगवान खे पाए वठे केवल प्रणाम करण सां ई। हिकिड़ी ॻाल्हि त तव्हांखे मां पहिरें ॾींहुं चई थो सघां कि भगवान जे भक्तीअ में, कथा में, कीर्तन में, चाहे मथो टेकियो, चाहे हथ जोड़ियो, चाहे नीण भरे भगवान खे निहारे वठो, चाहे चलते फिरते कोई चए भाई राम राम, कोई चए जय श्री कृष्ण, हिकिड़ी शइ अनिवार्य, श्रद्धा ऐं विश्वास, बसि एतिरी सी ॻाल्हि आहे। श्रद्धा दिलि में आहे, तव्हां परतियों खां बीठा आहियो, तव्हां केवल भगवान खे निहारियो, हीअं हथ जोड़ी आहे, त इन जा बि अनंत लाभ आहिनि। छो जो श्रद्धा जुड़ी वई। श्रद्धा छा आहे? इलेक्ट्रिसिटी वांगुरु आहे। केॾा बि बल्ब पंखा लॻल आहिनि, उन में अगरि करंट जुड़ी वञे त पंखो हलणु लॻंदो, बल्ब ॿरणु लॻंदा। हालांकि भगवान खे बिना श्रद्धा जे बि प्रणाम कयल अजायो न वेंदो आहे, पर अगरि श्रद्धा रूपी उन में करंट जुड़ी वञे साध संगत जी, त हिकु प्रणाम बि भगवान तक पहुचाए थो सघे, मोक्ष ॾेई थो सघे। अहिड़ी भगवान जी करुणा आहे। इन करे भगवान खे चवनि था शिव जी कि तव्हां अपार करुणा सिंधु आहियो। करुणा सागर न, तव्हांजे रोम रोम में करुणा जा अथाह सागर आहिनि। अहिड़ा दयालु आहियो तव्हां। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। ये अमृतमय कथा भगवान सुखदेव महाराज जन श्रवण कराई। सुखदेव महाराज केरन? सुखदेव महाराज साक्षात भगवत स्वरूप, जेके माया को न्यारा आहिनि। भगवान सुखदेव महाराज जिन जन्म वरितो ऐं उथी हलंदा थिया वन जी तरफ़, अहिड़ा वैरागी अमल आत्मा जन्म वठी करे बिना कुछ ॻाल्हाए ऐं वन जी तरफ़ हली पिया भक्ति करण जे लाइ। पोयों उन्हनि जा पिता भगवान जा अवतार श्री वेदव्यास महाराज जी, ओ मुंहिंजा पुट, हा पुट चई करे पोयों पोयों हलण लॻा। लेकिन वो एॾो प्रेम में मगन हा, भाव में, कि जवाब तक न ॾेई सघिया सुखदेव जी। त उन्हनि जी एतिरी आत्मिक चेतनता कि वृक्षनि जवाब ॾिनो, वणनि जवाब ॾिनो वेदव्यास महाराज खे। इहो ई जवाब कि हो त परम वैरागी, हो नथा ॿुधी सघनि, एतिरो तन्मय आहिनि, एतिरो लीन थियल आहिनि श्री कृष्ण में कि हाणे संसार जी आवाज़ उन्हनि वटि नथी पहुचे। हे वापसि अचण वारा कोन अथव, हली आ वन में भक्ति करणु। अहिड़े भगवान सुखदेव महाराज गुरुजन के पहिरियों असां चरणनि में प्रणाम था कयूं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ये कथा सूत जी महाराज शौनक आदि ऋषियुनि खे ॿुधाई आहे। ये कथा जॾहिं सुखदेव भगवान राजा परीक्षित खे ॿुधाइनि पिया, अॻिते तव्हां इहा कथा विस्तार सां श्रवण कंदव, त पहिरियों देवता अची विया हुते, अमृत जो घट खणी आया, मटकी खणी आया अमृत जी, ऐं सुखदेव महाराज खे प्रणाम करे चवण लॻा, साईं असां देवताऊं असां स्वर्ग मां आया आहियूं, इन करे आया आहियूं कि स्वर्ग जो अमृत खणी आया आहियूं। असांखे पतो आहे राजा परीक्षित खे शाप लॻल आहे, 7 ॾींहंनि में तक्षक नांग जे ॾंगण सां उनजी मृत्यु थींदी। लेकिन असां वटि समाधान आहे, असां उन्हनि खे स्वर्ग जो अमृत पीआरे जीआरे छॾींदासीं। अंतर्यामी सुखदेव महाराज मुस्कुराइनि था, अच्छा पोइ चई बदिले में इहो भागवत जो अमृत तव्हां असांखे पीआरियो। चओ जय श्री कृष्ण।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। समझो एक्सचेंज ऑफर खणी आया देवता शुकदेव महाराज वटि। ऐं ॾिसो देवताउनि जी चालाकी न वई। इते निवृत हुजे हा हथ जोड़े चवंदा साईं असांखे बि कथा ॿुधायो त न ॿुधाए न विहारे न उन्हनि खे। उन्हनि चालाकी कई, विनिमय कयो, कथा असांखे ॿुधायो। स्वर्ग जो अमृत ॼण उन्हनि खे लालच अची वेंदी। जंहिंजे कथा ॿुधाइण सां करोड़े माण्हू मुक्ति पाए वठनि, उन्हनि खे लालच ॼण आहिनि। शुकदेव महाराजनि चवनि था को सुधा, सुधा चइबो आहे अमृत खे, को कथा। अरे देवताओ, काथे हीअ परमात्मा जी श्री कृष्ण जी अमृतमय कथा और काथे स्वर्ग जो अमृत। ओहो, हितां पागल समझी वेठा है। कांच जी हिकिड़ी नंढी सी टुकड़ी खणी करे अची करे तहां अनमोल मणि वठण था चाहियो। अपमान करे छॾियो शुकदेव महाराज, तिरस्कार करे छॾियो। असांजा सतगुरु चवंदा बाबा भगत राम साहिब जन की उन्हनि चयो उन खां बि त पुछो जेको कथा ॿुधण वेठो आहे। ॾिसो श्रीमद भागवत में कई प्रसंग अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿिया वेद शास्त्र पुराणनि में हूंदा आहिनि, जंहिंसां रस वधे, आनंद वधे, उहे बि ॿुधाइणा पवंदा आहिनि, हा न। हर शइ तव्हांखे श्रीमद भागवत में न मिलंदी। भागवत में 18,000 श्लोक आहिनि, उन्हनि जे अलावा बि हरि अनंत हरि कथा अनंता, कई ताना बाना, कई संवाद अहिड़ा आहिनि जेके अलॻि अलॻि संतनि महात्माउनि सतगुरुनि वेद शास्त्र पुराण उपनिषद ग्रंथ वेदनि में लिखियल आहिनि, जंहिंजा तार कथा सां जुड़ियल आहिनि। अरे परीक्षित खां त पुछो जेको कथा तो ॿुधे। देवताऊं आया, परीक्षित महाराज खे चयूं साईं ये स्वर्ग जो अमृत खणी आया आहियूं, इहो तव्हां वठिजो, हीअ कथा असां था ॿुधूं। तॾहिं परीक्षित महाराज जॾहिं ॿुधो, वीचार कयो त नेत्र भरिजी आया, अखियूं भरिजी आहिनि। कमाल आहे, जेकी कथा अञा श्रवण न कई आहे, जंहिं कथा जो अञा हिकु अक्षर कननि में न वियो आहे, उन कथा जी अहिड़ी महिमा आहे कि कथा ॿुधण खां पहिरियों ई स्वर्ग जो अमृत स्वर्ग खां धरतीअ ते पहुची वियो आहे। अरे हिन लालच में अगरि मां नफ़ा सां ऐं हीअ अमृत मां पंहिंजे कननि सां पीअंदो वञा त आहा, मूंखे त जगदीश्वर भॻवान जी प्राप्ति थी वेंदी। ठुकराए छॾियो परीक्षित महाराज बि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। और जॾहिं अॻिते कथा हली 7 ॾींहंनि में परीक्षित महाराज बांके बिहारी भगवान खे साक्षात प्राप्त करे वरितो त ब्रह्मा जी महाराज पितामह लोकपाल हैरान थी विया। कमाल आहे, छो जो विच में श्रीमद भागवत लुप्त थी वई, वरी उन्हनि खे प्रकट कई भगवान। चओ जय श्री कृष्ण। त ब्रह्मा जी महाराज अचरज में भरिजी विया। उन्हनि छा कयो कि हिकिड़ी तराजूअ ते हिकिड़ा दुनिया भर जा वॾा वॾा पुण्य सतकर्म कई रखिया, ऐं हिकिड़ो सभिनि खां वॾो सतकर्म हिकिड़े पलड़े में श्रीमद भागवत कथा जो। चओ जय श्री कृष्ण। सत्संग रखियो, भागवत कथा रखी, थोड़ी सी रखी, और ॿिए पलड़े में अरे कई 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 शुभ कर्म रखिया। लेकिन जी श्रीमद भागवत कथा जो थोड़ो सो भी अंश आयो, उहा तुला, उहो तराजू धरतीअ सां चिपकी पियो, भारी पइजी वियो। अहिड़ी महिमा ॾिसी करे ब्रह्मा जी भी भागवत कथा के प्रणाम कयो। बोलो श्रीमद भागवत भगवान की। अहिड़ी महिमा है श्रीमद भागवत जी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ॾिसो मुक्ति ऐं भक्ति, इंसान चाहींदो आहे कि भक्ति करे मां मुक्ति पायां, पर जॾहिं प्रेम अची वेंदो आहे त मुक्ति भी खारी थी वेंदी आहे। मुक्ति हूं लोन सूं खारी लागे। ब्रजवासी चवंदा आहिनि असांखे त मुक्ति भी नमक वांगुरु खारी थी लगे, असांखे त प्रेम खपे। असांखे भैया परमात्मा में लीन न थियणो आहे, मिटणो न आहे असांखे, असांखे त उन सां गॾु रहणो आहे, उन सां
लीला में रहणो आहे, प्रभु जो दर्शन करणो आहे, उन जी कथा ॿुधणी आहे, कीर्तन करणो आहे। भले वैकुंठ में सभु सुख आहिनि, लेकिन जेको सुख भगवान जे कथा में आहे उहो काथे आहे? तात स्वर्ग अपवर्ग सुख धरिय तुला एक अंग, तूल न ताही सकल मिल, जो सुख लव सतसंग। स्वर्ग जो सुख, अपवर्ग कंहिंखे चइबो आहे? वैकुंठ जो सुख। चओ हरे राम। अपवर्ग छो चयो आहे? ख़बर अथव वैकुंठ खे अपवर्ग छो चवंदा आहिनि वैकुंठ खे? छो जो उन में प वर्ग ई कोन्हे, प वारी लाइन ई कोन्हे। कहिड़ी आहे भाई प वारी लाइन? जेके हिंदी पढ़िया आहिनि उन्हनि खे पतो हूंदो, प फ ब भ म, ये 5 अक्षर आहिनि न प वर्ग में, आहिनि की न? प फ ब भ म। इन्हनि खे चवण सां ॿई ओठ मिलंदा अथव पाण में, प फ में थोड़ो घटि, ब भ म, 5 ई अक्षरनि में ॿई ओठ मिलनि था। लेकिन इन जो अर्थ छा आहे? ये वैकुंठ में छो न आहिनि प वर्ग, अपवर्ग छो थियो? चवनि था प यानी पतन, वैकुंठ पहुची कोई किरंदो न आहे। फ यानी फलाशा, फल जी इच्छा। ब यानी बंधन कोन्हे, भ यानी कोई भय कोन्हे, ऐं म यानी मृत्यु कोन्हे, जाते उनजो नालो आहे वैकुंठ। केॾी सुठी ॻाल्हि आहे, जातो किरंदो कोन, कोई फल जी इच्छा कोन्हे, निष्काम आहे, कोई बंधन कोन्हे, भव बि कोन्हे, मृत्यु बि कोन्हे। इनखे अपवर्ग चवंदा आहिनि। ॿ होठ मिलनि था, यानी असांजो जेको जीवन आहे संसार जे विषयनि सां मिले थो, उते हिसाब कोन्हे, प वर्ग ई कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। अच्छा, एडी वॾी कृपा भाई, एडी महिमा आहे वैकुंठ जी, पोइ लेकिन चवनि था भक्तनि ठुकराए छॾियो। भक्तन वैकुंठ के भी ठुकराए छो। कमाल आहे। कबीर साहब चवनि था, क्या करूं तेरे वैकुंठ को जहाँ साध संगत ना हो। छा कयां मां? वैकुंठ के छो ठुकरायूं? छो जो जेकी भागवत कथा साध संगत जी तहां इते वेही करे श्रवण करे रहा हो, उहा न ब्रह्म लोक में आ, उहा न स्वर्ग लोक में आ, न ऊंचे ऊंचे लोकन में आ, उहा तो वैकुंठ में कोने, उहा तो मृत्यु लोक में ते मिली थी सके। असां इन कथा जे लाइ चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाँ सोचो एडी वडी महिमा वैकुंठ जी। पतन फलाशा बंधन भय मृत्यु जहाँ पे ना है। प फ ब भ म रहत ऐसे अपवर्ग आहे, उन्हें के ठुकराए छो भगवान के भक्तन। मुक्ति पोयों अची वही। हे भगवान जा एडा प्रेमी भक्त हैं, मुझी इच्छा नथा कन। वड़ा वड़ा देवताऊं मुझे पोयों गिड़गिड़ाईंदा आहिनि, तरसंदा आहिनि, मां उन्हनि वटि न वेंदी आहियां। अरे मुक्ति भक्ति जे पोयों पोयों हलण लगी। गुरबाणी भी चेती मुकत जुगत नामे की दासी। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद भागवतन भागवत कथा में मुक्ति के भक्ति जी दासी चयो है। भक्ति जी दासी आ मुक्ति। मुक्ति ते राज भक्ति जो आ। असां चवंदा आहियूं भक्ति करे मुक्ति पायूं। ओहो भक्ति समझ में ही ना आई। भक्ति जी महिमा ही न समझीसीं। उहा भक्ति असां ईअं विञाए छॾींदा आहियूं। थोरो सो कमकार आयो भक्ति जो, कथा जो त्याग। थोड़ी सी थकावट है, भगवान जी कथा जो त्याग। थोड़ो सो कम अची वियो, भगवान जी कथा छॾियो। छो जो क़दुरु कोन्हे। जा रहना नाई ऐत जग। असां पाण खे अमर समझी वेठा आहियूं। मृत्यु यादि कोन्हे शरीर जी, इन करे थोड़ो सो तो जीवन आ, 100 साल भी कोन्हे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भक्ति जो केड़ो अमृत थींदो आहे। शिव जी को कोई पुछे,
घणनि सालनि खां था कनि पिया, अनंत सालनि खां प्रभु जी कथा चवनि था। पार्वती माता श्रवण थी करे, कॾहिं पाण श्रवण कंदा आहिनि, लेकिन अॼु तक चवनि था आहा मूंखे अञा कथा खपे, अञा खपे। बार बार वर मांग हूँ हर्ष देह श्री रंग पद सरोज अन पायनी भगति सदा सत्संग। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं ब्रह्मा जी हैरान थिया कि कमाल आहे, करोड़े करोड़े साल जतन कया माण्हू, करोड़े करोड़े जन्म वठी करे उन्हनि खे मुक्ति न मिली। 7 ॾींहंनि में परीक्षित महाराज खे कीअं मुक्ति मिली वई। त ब्रह्मा जी भागवत खे प्रणाम कयूं, उद्घोष कयूं त भाई जंहिंखे भक्ति खपे, भगवान जी प्राप्ति करणी आहे, नरकनि खां जन्म मरण खां बचणो आहे, उहे श्रीमद भागवत कथा जो अमृत पियो। हरे राम। हाणे ध्यानु ॾेई करे तव्हां, अॼु महात्म जो ॾींहुं आहे, ॾाढी प्यारी कथा आरंभ में ही कि असांजी अखियूं खुली वञनि, भक्तीअ जी असां महिमा सम्झूं। ध्यानु ॾेई श्रवण कयो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, हिकु बार बद्रिकाश्रम में नारद जी महाराज परियों खां अचनि था पिया ऐं बद्रिकाश्रम में सनकादि ऋषि वेठा आहिनि, सनक सनंदन सनातन सनत कुमार। ये हमेशा 5 साले जी उम्र जेतिरा बाल अवस्था में रहंदा आहिनि, इन्हनि जी उम्र पतो ई नाहे, करोड़े साल बि नथा चई सघूं, अलाए घणो समय थियो आहे। भगवान जो ई अवतार आहिनि, लेकिन बाल अवस्था में इन करे रहंदा आहिनि कि निरंतर भगवान जी कथा जो अमृत पीअंदा आहिनि। हिकु कथा कंदो आहे, 3 श्रोता ठही वेंदा आहिनि। वरी कोई ॿियो ॾाढो सुठो वक्ता मिली वञे, कागभूषणी महाराज जहिड़ो, शिवजी जहिड़ो, त पाण 4 श्रोता बणिजी वेंदा आहिनि। आसा वसन व्यसन यह तिनहि रघुवर चरित रघुपति चरित होय तह सुनहि। हिकु ई इन्हनि खे आशा आहे, हिकिड़ो ई नशो आहे भगवान जे कथा तो। जाते रघुनाथ जी श्री कृष्ण जी कथा हले, राधा रानी जी, उते घणे प्रेम सां श्रवण कंदा आहिनि। कोई न मिलियो त पाण ई हिकिड़ो वक्ता 3 श्रोता। वे बद्रिकाश्रम में विराजमान हा। साम्हूं खां आया नारद जी महाराज, ऐं नारद जी महाराज छा चवंदा रहंदा आहिनि भाई? अञा प्रेम सां, थोड़ो भाव सां चओ भाई, थोड़ो माखन मिश्री मिलायो, थोड़ी तो माखी मिलायो। नारायण 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 नारायण। क्षण भर भी उन्हनि जी रसना खाली न वेंदी आहे। हथनि में वीणा वजंदी रहंदी आहे, प्रभु जा गुण ॻाईंदा रहंदा आहिनि। महान संगीताचार्य, ओहो। वरी उन्हनि जी लंबी कथाऊं पुराणनि में। 1000 साल त हिकिड़े गुरू वटि सिखी आया। वरी चयूं श्री कृष्ण भगवान अञा तव्हांजी संगीत जी शिक्षा अधूरी आहे। माता जाम्बवती वटि 1 साल वरी सिखी आया। वरी चयूं न अञा सिखणो पवंदो। वरी माता सत्यभामा वटि सिखी आया। चयूं न अञा सिखणो पवंदो। माता रुक्मणी माता 3 साल सेखारी। प्रभु न न अञा सिखणी पवंदो। तॾहिं श्री कृष्ण भगवान पाण जॾहिं उन्हनि खे संगीत जो ज्ञान ॾिनो, चयूं नारद जी हाणे तव्हां महान थियो संगीत। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान खे संगीत ॾाढो पसंदि अथव। संगीत भगवान मों ई प्रकट थियो आहे। नाद ब्रह्मा। चओ हरे राम। पर उन संगीत जो उपयोग केवल भगवान जी भक्ति हुजे, ॿियो कुझु न हुजे। वो संगीत सांवरे सां मिलाए छॾींदो आहे। कोई अगरि भगवान जो गीत गाए, भजन गाए, सरस्वती माता गदगद थी ईंदी आहे, उनखे दुआऊं ॼणाईंदी आहे। सरस्वती माता जो आह्वान करे ऐं भजन न गाए, कोई सिनेमा जा गीत गाए व्यर्थ जा, त रामायण में लिखियल आहे सरस्वती माता पंहिंजा वार पकड़े दुखी थी करे उतां वापसि हली वेंदी आहे। बोलो सरस्वती मैया की। त सनकादि ऋषि जे साम्हूं जॾहिं नारद जी महाराज आया, सनकादि ऋषि महाराजनि चहिरो था ॾिसनि। नारद महाराज जो अरे हे त हमेशह गुलाब जे गुल वांगुरु हिननि जो चहिरो टिड़ियल पियो हूंदो आहे, ख़ुशि थियल हूंदा आहिनि। अॼु मुरझायल छो आहे? अॼु चिंता में मगन छो था लॻनि? महाराज छा थियो भला? तव्हां हेॾो चिंता में कीअं?
तव्हां त हमेशह गदगद थी करे कीर्तन कंदा आहियो, अॼु तव्हांजे चेहरे ते ॾाढी शिकन, कोई परेशानी आहे? ईअं न जंहिंजो कोई वीचारियो कोई वॾो पैसे वारो हुजे, उनजो सॼो धन खसजी वियो हुजे, या वरी कंहिं कोठी भरे रखी हुजे गुलाबी गुलाबी 500 जे नोटनि जी, ऐं हलणु बंदि थी आहे अचानक। इहो छा थियो? तॾहिं नारद जी महाराज जवाब था ॾियनि, नारायण 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 नारायण। नारद जी महाराजन चवनि था कि मां अक्सर मृत्यु लोक में घुमंदो आहियां। इन करे घुमंदा आहिनि कि केरु आहे जेको मुंहिंजी सांवरे सां प्रेम थो करे, श्याम सुंदर सां कंहिंजो दिलि हिनमहिल जोड़ियल आहे, उनखे जोड़ींदा आहिनि नारद महाराज, पहुचाए रहंदा आहिनि। अॼु बि घुमंदा रहंदा आहिनि। गौरी शंकर भॻवान बि अमृत वेले घुमंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि केरु राम जो नालो थो खणे, केरु मुंहिंजे मिठे राम खे पुकारे थो, हरे राम। त हे सनकादि ऋषियो, मां घुमंदे घुमंदे वियुमि, कलयुग में धरतीअ जी हालति ॾाढी ख़राबु ॾिठी। सत्य गायब थी वियो आहे, सचाई हली वई आहे, कूड़ अची वियो आहे, ईमानदारी हली वई आहे, बेईमानी अची वई आहे, धर्म ख़तमु थी वियो आहे, न जे बराबरि बचियो आहे, अधर्म अची वियो आहे। अरे माण्हुनि जा वेश त ॾाढा सुंदर आहिनि, विद्वाननि जा, गुणवाननि जा, संतनि जा, पर उहे सभु ढोंगी ठही आहिनि, ढोंगी संतनि जो वेश पाए वेठा आहिनि, पाखंडी अची विया आहिनि, अंदरि कुकर्म पाप था कनि ऐं ॿाहिरियों पाण खे ॾाढो सुठो था चवनि। कमाल आहे, पहिरियों एॾा सुठा माण्हू, एॾा संत महात्मा पाण खे नीच चवाईंदा हुआ ऐं भीतर ई भीतर भक्ति कंदा हुआ भॻवान जी, लेकिन हाणे उल्टो थी वियो आहे। माण्हू थोरे से पैसनि जे लाइ कंहिंजो दिलि तोड़े था छॾनि, विश्वासघात था कनि, धोखो था ॾियनि, फ़रेब था ॾियनि। अरे सनकादि जी, हाणे त थोरे थोरे पैसे जे लाइ हत्याऊं थी थियनि। अरे हत्याऊं त छॾियो, संतान माउ पीउ खे मारे थी छॾे, माण्हू पंहिंजे परिवार जा बि दुश्मन बणिजी था वञनि, थोरी सी ज़मीन जे टुकड़े जे लाइ, पैसनि जे लाइ। चओ हरे राम। अहिड़ी हालति ॾिठी आहे कि छा चवां, राम 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 राम। और जो घुमंदे घुमंदे मां वृंदावन में पहुतुमि, त वृंदावन में पहुतुमि त मां हिकिड़ो नज़ारो ॾिठो। कहिड़ो नज़ारो महाराज? उते मां ॾिठो हिकिड़ी ॾाढी सुंदर स्त्री वेठी आहे, देवी, लेकिन उन जे गोद में ॿ बुजुर्ग मथो रखी बेहोश पिया, ॿ ॿुढा पिया ऐं भीड़ इकट्ठी थी वई आहे, कई देवियूं बीठियूं। मां साम्हूं वियुमि, ॾिठुमि हाल चाल, त भाई छा नज़ारो आहे, केरु आहे? देवी तूं केरु आहे? हे ॿ बुजुर्ग केरु आहिनि? तॾहिं उन मूंखे सुञातो, तव्हां श्री नारद जी महाराज आहियो? हा देवी, हा पुटु मां नारद आहियां, तव्हांखे प्रणाम महाराज। बोलो श्री नारद जी महाराज की, सनकादि भगवान की, भक्ति महारानी की जय। महाराज मुंहिंजो नालो भक्ति आहे। हे ॿ जेके ॿुढा ॾिसी रहिया हो, इहे कोई पिता दादा न आहिनि, इहे ॿई मुंहिंजा पुट आहिनि, ज्ञान ऐं वैराग्य। अरे देवी, हे तव्हांजा पुट आहिनि? हा महाराज। ॾिसो मां कीअं सुंदर नंढे उमिरि जी थी लॻां, जवान आहियां, युवा आहियां, ऐं मुंहिंजा पुट ॿुढा थी विया। ओहो देवी, इहो कीअं थियो? महाराज, हे असरु आहे ॾिसो कलयुग जो। मां भक्ति आहियां। द्रविड़ देश में मुंहिंजो जनमु थियो, दक्षिण में। अॻिते वधियमि, कर्नाटक में मां वधी प्रगति खे प्राप्त कयो। चओ जय श्री कृष्ण। ऐं महाराष्ट्र में मूंखे ॾाढो मान सम्मान मिलियो, लेकिन गुजरात में वरी ॿुढापो अची वियो। गुजरात में ॿुढापो अची वियो। उन समय गुजरात में भक्ति घटि हुई। पोइ त वरी संत महात्मा आया, भक्ति वधी, त गुजरात में मुंहिंजो ॿुढापो अची वियो। लेकिन महाराज जी, मां वृंदावन में पहुतमि, मां वरी तरुणी थी वियमि, युवा थी वियमि, लेकिन मुंहिंजा पुट त ॿुढा ई थियल आहिनि, बेहोश थी विया आहिनि, उथी नथा सघनि, ॻाल्हाए नथा सघनि, अहिड़ी हालति थी वई आहे। ॾाढी कोशिशि कई आहे, हिननि बि ॾाढा शुभ कर्म कया आहिनि, पर होश में ई नथा अचनि।
नारद जी महाराज चयो देवी घबराए न, मां कोशिश कयां। हा हा महाराज अचो। तॾहिं नारद महाराज ॾाढा कोई मंत्र वग़ैरह पढ़िया, होश में न आया। वेद मंत्र गीता पाठ मुहुर मुहुर वेदन जा वचन पढ़िया, होश में न आया। लेकिन जॾहिं गीता पढ़ूं तो थोड़ो होश में अचनि था, अखियूं खोलनि था, टिमटिमाए ॾिसनि था, वरी बेहोश था थी वञनि। वरी गीता पढ़नि, वरी होश में अचनि था, वरी बेहोश थी था वञनि। कमाल आहे। आख़िर इन्हनि जो उद्धार कीअं थींदो? माता भक्ति रोअण लॻी। ॾिसो न बाबा, माता जवान हुजे ऐं पुट ॿुढा थी वञनि, इहा माता जे लाइ केॾी दुख जी ॻाल्हि आहे। अच्छा देवी, हे सभु हे केरु बीठियूं? महाराज, हे देवियूं बीठियूं, इन्हनि खे न सुञातव? न देवी, इहे केरु आहिनि? कि हे त गंगा जमुना सरस्वती आदि तीर्थ आहिनि, इहे भॻवान मुंहिंजी सेवा में रखी छॾिया आहिनि। बोलो भक्ति महारानी की। अहिड़ी महिमा। असां तीर्थ वेंदा आहियूं करण त ॾाढी क़दुरु कंदा आहियूं, लेकिन जेॾी महिल कथा ॿुधंदा आहियूं त क़दुरु न कंदा आहियूं। चवनि था कथा ॿुधणु जेको वेठो त 68 तीर्थ उते अची करे उन कथा ॿुधण वारे व्यक्तिअ खे सनानु कराए छॾींदा आहिनि। हर हर गंगे। वरी अहिड़ी अद्भुत कथाऊं प्रमाणनि सां ईंदियूं आहिनि, पर समय तॾहिं चवंदो आहे तव्हांखे कॾहिं महीने जी कथा करायो, तव्हां मञीदा न आहियो। हाँ, कॾहिं 40 जी कथा करायो, 40 ॾींहं त मज़ो अचे, बढ़िया खुली करे कथा कयूं। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हीअं वरी शताब्दी एक्सप्रेस मेल हलाइणी पवंदी आहे स्पीड में, और पोइ बढ़िया नज़ारा ॾिसंदा ॾिसंदा, हाँ, बाग बगीचा आराम सां बढ़िया कथा कंदा हलूं। माता भक्ति चए थी भगवान हिननि खे मुंहिंजी सेवा में लॻायो आहे। हिकिड़ी ॿी मुंहिंजी दासी हुई, केरु? मुक्ति। उनखे मां हली वैकुंठ मोकिले छॾियो। उनजी ज़रूरत अॼुकल्ह ॾाढी घटि थी पए धरतीअ ते। ॿुधायो, मुक्ति जंहिंजी दासी आहे, भागवत जा वचन, उन भक्तीअ जी असां क़दुरु कयूं। भक्ति उहा ई, भगवान उहो ई, नाम उहो ई, घनश्याम उहो ई, बसि असां बदिलजी आयूं, असांजी श्रद्धा बदिलजी वई आहे। कलयुग में त एॾो जल्दी भगवान मिलंदा आहिनि, हिकु राति में चवंदा आहिनि भगवान मिली था सघनि। जेके लखे करोड़े साल लॻंदा हुआ सतयुग में, हिकु राति में भगवत प्राप्ति थींदी आहे कलयुग में। तॾहिं एकादशी राति जागरण चवंदा आहिनि। अच्छा, थींदी आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे, कई संतनि महात्माउनि एकादशीअ जे हिकु राति में भगवान जी प्राप्ति कई आहे। कई संतनि पुछी ॾिसो, नामदेव महाराज जी खां, जनाबाई खां, सखूबाई खां, वल्लभाचार्य खां, कई संत महात्माउनि थिया आहिनि, हिकु राति जी कीर्तन में भगवान जी प्राप्ति कई आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। त माता भक्ति पूरी ॻाल्हि ॿुधाई, पूरी ॻाल्हि ॿुधाए करे नारद जी खे चवणु लॻी, ॿुधाए हाणे मां छा कयां? नारद महाराज चवनि था, बाला तूं घबराए न, चिंता न कर, हिन जो उपाय थींदो। कहिड़ो उपाय आहे? जॾहिं प्रभुअ खे प्रार्थना कयूं त आकाशवाणी थी। पहिरियों आकाशवाणी थींदी। कथा ॿुधी अथव न, जेॾी महिल कंस माता देवकीअ खे वठी पियो वञे बढ़िया गाजे बाजे सां नाटक पियो करे, त ओॾी महिल बि आकाशवाणी थी। तॾहिं आकाशवाणी थी। बलराम जी सां छल कयो जेॾी महिल रुक्मी, ओॾी महिल बि आकाशवाणी थी। तॾहिं आकाशवाणी थी त हे नारद जी, ज्ञान वैराग्य जे दुख दूर करण जो उपाय हिकु ई अथव, सतकर्म कयो। छा कयो? हा, सचो कर्म कोई कयो। नारद महाराज चयो त हे वरी कहिड़ा कूड़ा कर्म पिया कयूं, हे सचा कर्म न हा। हाँ, वेदन जी वाणी ॿुधाई आहे, यानी इन खां बि वॾो कोई सत्य कर्म आहे। सिधी सही ॻाल्हि आहे। हाणे नारद महाराज पुछनि उते जेके वेठा संत महात्मा, त वीचारा संत महात्मा चवनि, नारद जी महाराज जेके सिधो हली वेंदा आहिनि वैकुंठ लोक, हाणे उन्हनि खे पतो न आहे त भैया असां छा ॿुधायूं। कई माण्हुनि ॿुधाया, कम न आया। कई माण्हू चुप थी विया, कई माण्हू चवणु लॻा भैया असां त मौन रखियो आहे, कंहिंखे जवाब ई कोन्हे, केरु जवाबु ॾे। पूरो ॻोल्हे ॾिठो जॾहिं नारद जी महाराज, हाणे कीअं कजे? चओ जय श्री कृष्ण। भक्ति माता चए थी, नारद महाराज
मूंखे तव्हांजो ई सहारो आहे। भगवान जा भक्त मिलिया यानी भगवान जे मिलण में देर नाहे। भक्त मिलिया त दुख दूर ज़रूरु थींदा। कृपा कयो। हाणे त मां परिचय ॾिनो तव्हांखे। अहम भक्ति रित ख्याता इमो में तनयो मतो ज्ञान वैराग्य न मानो काल योगे न झरझरो। ये कहिड़ो काल योग आहे? मुंहिंजा पुट बुढ़ा थी विया। देवी तू घबराए न, मां तोखे घटि घटि में जॻह ॾींदुमि। हे तुंहिंजा पुट वरी युवा थी वेंदा, जवान थी वेंदा। काई ॻाल्हि न आहे। हिते पतो नथो पए मां सिधो वञा थो बद्रिकाश्रम। ऐं बद्रिकाश्रम में साक्षात भगवान नर नारायण वेठा आहिनि। अॼु बि वेठा अथव। भगवान इन अवतार जो त्याग न कयो आहे। हिन महिल बि कई संतनि खे उन्हनि जा दर्शन थिया आहिनि। साधारण माण्हुनि जी अखियुनि में न ईंदा आहिनि उहे, पर प्रेमी संत महात्मा कोई पहुचंदा आहिनि, कोई ऋषि मुनि, उन्हनि खे भगवान दर्शन ॾींदा आहिनि। अॼु बि आहिनि। तॾहिं नारद जी महाराज चवनि था, हे सनकादि ऋषियो, मां नरनारायण भगवान ॾे पियो वञा, पर उन्हनि खां पहिरियों ई तव्हां साक्षात मिली वियो। हाणे भगवान जे तरफ़ वञण जी ज़रूरत न आहे। भक्त मिलिया यानी भगवान मिलिया। सनकादि भगवान जो अवतार आहिनि। हाणे तव्हां ई कृपा करे मूंखे ॿुधायो। चओ जय श्री कृष्ण। हाणे ध्यानु ॾिजो। सनकादि महाराज मुस्कुराइनि था। महाराज कृपा कयो, तव्हां महान आहियो। मां तव्हांजे महिमा खे चङी तरह सुञाणा। अरे वैकुंठ हलियो, तव्हांखे जय विजय रोकियो, तव्हां उन्हनि खे शाप ॾेई छॾियो 3 जन्मनि जो। तव्हां त अहिड़ा महान आहियो। कृपा करे भक्ति माता जो दुख दूर कयो। मां उनखे दिलासो ॾेई आयो आहियां। भक्तीअ खे चई आयो आहियां, वृथा खेद यसे बाले अहो चिंता तुरा कथम। हे बाला तू चिंता न कर। श्री कृष्ण चरणाम भोजम स्मर दुखम गमिष्यति। तू श्री कृष्ण जे चरणनि खे हृदय में विहार। दुखम गमिष्यति। गमन यानी जाना, तुंहिंजा दुख पलायन करे वेंदा, भॼी वेंदा। सनकादि ऋषि चवनि था, तव्हां बिल्कुलु सही चई आया आहियो भक्तीअ खे। बिल्कुलु सची ॻाल्हि आहे। लेकिन तव्हां भुलिजी आयो, इन जो सत्कर्म त तव्हां वटि आहे, तव्हांखे जानकारी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू भुलिजी वेंदो आहे की न। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हिकु बार मां ई भुलिजी वियुमि। मोबाइल काॾे वई, मोबाइल काॾे वई, कंहिंसां ॻाल्हायां पियो, मोबाइल काॾे वई, ॻोल्हे ॻोल्हे करे मां पुछियुमि, कंहिंखां पुछियुमि, गुड़िया खां त चई, अरे खिलण लॻी। मां खिले छो थी, मोबाइल काॾे वई? चई मोबाइल ते ई त ॻाल्हायो था पिया वेठा कंहिंसां। ऐं कमाल जी ॻाल्हि आहे, मोबाइल ते जंहिंसां ॻाल्हायूं था ओॾे ध्यानु आहे, जंहिं पार्टीअ सां ॻाल्हायूं था पूरो ध्यानु ओॾे आहे। इहो ध्यानु न आहे त मोबाइल में ई था ॻाल्हायूं ऐं मोबाइल ॻोल्हियूं था। चओ जय श्री कृष्ण। कई बार जेकी शइ पाण वटि हूंदी आहे उहा भुलिजी वेंदा आहियूं। हिकु बार मंगलूराम बि भुलिजी वियो। हरे कृष्ण, हे हरे। मंगलूराम बिल्कुलु घर में कोलाहल करे छॾियो। हरी मंगली बाई, हा छा थियो सरकार, मुंहिंजा भतार। चई तव्हांखे 1000 बार चयो आहे, मुंहिंजी शइ संभाले न रखंदा आहियो। हिते तो रखां त होॾे थी वञे, पूरब रख त पश्चिम थी वञे। अरे थियो छा, वई काॾे? अरे छा वई काॾे? कंघी काॾे वई? ये कंघी त तव्हांजे वारनि में लॻल पई अथव। हरे राम। सनकादि ऋषि चवनि था, महाराज तव्हां भुलिजी आयो, तव्हां त इहा दवा ॿियनि खे ॾेई चुका आहियो। तव्हांखे चङी तरह यादि आहे। सत्कर्म महान, तव्हांखे पतो आहे, मूंखे पतो आहे। खिलण लॻा सनकादि। यादि कोन्हे जॾहिं वेदव्यास भगवान 17 पुराणनि जी शास्त्रनि जी रचना करे वेठा वीचारा चिंता में, त तव्हां ई त उनखे ॿुधायव कि श्री कृष्ण जा चरित्र लीलाऊं कथा कीर्तन उन जा अमृत खां बि वधीक प्यारा प्यारा चरित्र कथाऊं तव्हां न लिखियूं। इन करे तव्हांखे सुकून कोन्हे, चैन कोन्हे। उन श्री कृष्ण जे लीला सां, श्री कृष्ण जे कथा सां, यानी श्रीमद भागवत कथा सां भक्ति माता ज्ञान वैराग्य जा दुख दूर थी वेंदा। बोलो श्रीमद भागवत भगवान की। नारद महाराज जो चेहरो खिलियो। नारायण नारायण। महाराज लेकिन हिकिड़ी शंका आहे। कहिड़ी शंका वरी भाई? चई ॾिसो, जेको भागवत आहे आख़िर उहो बि त वेदनि जो निचोड़ आहे, वेदनि जो सार आहे। हा हा, त मां त उनखे वेदनि जी वाणी बि ॿुधाई, पोइ छो न ठीकु थिया? तॾहिं सनकादि ऋषि चयो, वेद आहिनि वणनि जे समान। चओ वेद आहिनि
त पोइ भागवत छा आहे? चई उन्हनि वणनि जो पकियल रसियल बिना गुठलीअ जे, बिना ॿिज जे, बिना छिलके जे रस सां भरियल, केवल रस भरियल उहो फल आहे श्रीमद भागवत महापुराण। त महाराज कंहिंखे कोई फल ॾाढो सुठो लॻो, प्यारो लॻो, स्वादिष्ट लॻो, उहो चए मूंखे फल खाइणो आहे, त उनखे तव्हां फल खाराईंदव कि चवंदसि वञ हो वृक्ष लॻल अथई उनखे वञी चक पा, वञ हो वण वञी खा? चई न महाराज उनखे त फल ई खाइणो पवंदो। त चई हुनजा दुख बि भागवत सां दूरि थींदा। वेदनि जी त अहिड़ी वाणी आहे कि माण्हू पढ़े त ठीकु आहे, न सम्झे त वरी अर्थ जा अनर्थ कढी छॾे। वेदनि जी वाणी बिना गुरू संतनि जे ख़ुदि पढ़ण में सम्झ में न ईंदी आहे। चओ हरे कृष्ण। इन करे वेद वाणी वग़ैरह इहे संतनि जे, भॻवान जे भक्तनि जे, श्री गुरूअ जे मुख मां श्रवण करणु खपनि। तॾहिं नारद महाराज खे सम्झ में आयो वाकई अरे भाई ॾिसो असांखे ई मान लो कंहिं महिल चांहि ठाहिणी आहे ऐं खंडु कोन्हे घर में, कमंद पिया आहिनि, कमंद यानी सम्झो था गन्ना, त पोइ कोई चए भैया खंडु त कमंद मां ई ठही आहे, हा न शंकर भैया, शक्कर जो बंद थे गन्ना ले बंद थे। अब चाय बनाए बर है हमन ला और शक्कर हवे नहीं, अब जब नहीं है शक्कर तो शंकर भैया का करीन, ऐसे करथन गन्ना उठाथन निचोड़थन ओकर रस डाल देबो चाय में, बन जाई न काम, बन जाए। हरे राम भैया चाय बिगड़ जाही, वो फीका चाय के भी स्वाद चले जाए, वो माँ तो शक्करे डाले पड़ी या गुड़ डाले पड़ी, है ना। तो जामा शक्कर पैदा हुईस वो गन्ना काम नहीं आईस, पर गन्ना के बने हुए शक्कर काम आ गई। वेद कम ना आया पर वेदन में निकतल श्रीमद भागवत कम आयो। याद रखो भाई त भागवत कलयुग जे करे भगवान हाँ कलयुग को कुछ समय पहिरियों असांजे लाइ प्रकट कयो, या उनजी केॾी करुणा कृपा आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं नारद महाराज गदगद थिया, गीत गाइण लगा, कीर्तन करण लगा। चयूं त भैया देर कहिड़ी ॻाल्हि जी, वाह भागवत कथा केरु कंदो, तव्हांखे ई करणी पवंदव। ठीकु आहे भाई, कंहिंजो दुख दूर थिए, भक्ति मिले, असां तयारु आहियूं। त पोइ देर शाह जी काथे शुरू कंदव? चईं महिल बद्रिकाश्रम में वेठा आहियूं, आनंद तट हरिद्वार गंगा जे किनारे ते इहा कथा कंदासीं। तो बद्रिकाश्रम में हेठि लही आया, छाजे करे आया गंगा जी जे किनारे ते कि ॿिया संत महात्मा भक्त भी लाभ वठनि। और जीअं ई सनकादि ऋषि गंगा जे किनारे ते आया, आनंद मठ किनारे ते, तॾहिं नारद महाराज संतन महात्माउनि खे ॿुधायो। या ख़बर आग वांगुरु फैलिजी वई, संत महात्मा आया, कई आया, आ जेके न आया उन्हनि खे भृगु ऋषि बांह पकड़े वठी आया। छो के छाजे करे न आया? कई नखरे वारा हूंदा आहिनि न। असांखे रामानी परिवार थोड़ी चयो आहे, अरे भैया पोस्टर त लॻाए अथऊं, उहो पतो न आहे छा? व्हाट्सअप में हा सभु पतो आहे, असांखे चई आहे छा रामानी परिवार? काथे चई आहे असांखे? असां छो वेंदासीं? असांखे चई वञनि हा त पोइ असां बढ़िया हा अचूं असां। चओ हरे राम। अरे भैया भागवत कथा चवण जी ज़रूरत है। भागवत त अमृत आहे, भागवत त उपकार आहे, भागवत त साक्षात श्री कृष्ण आहिनि। भगवान अचे दर्शन ॾियण लाइ त तव्हांखे निमंत्रण ॾियूं कि पाण तव्हां डुकी अचो। भागवत अगरि दुश्मन जे घर बि थिए त हथ जोड़े पहुची वेंदा कयो, उते बि कोई राग द्वेष न कंदा कयो। इहा भगवान जी कथा आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तॾहिं उते कई संत महात्मा उते पहुचिया। थोड़ा नाला ॿुधो जेके जेके संत आया। सर्वश्री भृगु जी महाराज, वशिष्ठ जी, च्यवन ऋषि, गौतम, मेधातिथि, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय महाराज, दत्तात्रेय भगवान, पिप्पलाद, योगेश्वर, व्यास, पराशर, छाया, शुक, जाजली, जनहू महाराज। ये संत महात्मा अहिड़ा महान, उहे भी उते कथा ॿुधण पहुता। ये संत घुमती फुरती मुक्ति अथव, मोक्ष अथव पंहिंजो पाण में। ये संत वैकुंठ आहिनि।
ये बाह पकड़े न कहते हथ रखी छॾनि त महाराज वञ पहुची वञ वैकुंठ। अहिड़ा संत आहिनि, लेकिन उहे बि वेही करे कथा था श्रवण कनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन करे हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं कि भागवत छा आहे, गीता छा आहे, श्रीमद भागवत भगवान जी कथा या मरण खां पोइ वारी मुक्ति न आहे। इहा मुक्ति जीते जी मुक्ति आहे। मरण खां पहिरियों असांखे अहसासु थियणु खपे, हिकिड़ी निर्भयता अचणु खपे, अभय पद मिलणु खपे, प्राण पोइ निकिरनि, विश्वास पहिरियों अचे। कहिड़ो विश्वास अचे कि प्रभु मूंखे तो ते भरोसो आहे, मुंहिंजी दुर्गति न थींदी, मृत्यु खां पहिरियों ई मूंखे भरोसो आहे तूं मुंहिंजी बाह पकड़े वठंदे, तूं मूंखे तारे वठंदे। मरण खां पोइ मुक्ति कंहिं ॾिठी आहे? हाँ, मान लो घर वारा कुछ भी कन, लेकिन कथा रूपी अमृत असां न पी सघंदासीं। उते जीते जी पीअणो पवंदो, उते ते वेही करे पी सघंदासीं। चओ हरे राम। इन करे भाई पोइ जी उम्मीद न रखो असांजा पुट पोटरा छा कंदा, जीते जी कथा ॿुधी करे मुक्ति पाए वठो। हरे राम हरे कृष्ण। ये भागवत कथा बालक गुलशन जे निमित्त कई वई आहे। प्रभु उन ते अपार कृपा कंदा, असांखे भरोसो आहे ज़रूरु लाभ पहुचंदो कथा जो। ऐं रामानी परिवार ते कृपा थींदी, छो जो धन जो हिकु ई उपयोग आहे, सभिनि खां वॾो उपयोग कि उन धन सां भक्तीअ जो प्रचार थिए, कोई भगवान सां जुड़ी वञे त जेके जेके भगवान सां जुड़ंदा उन्हनि जा दुख दूर थींदा, नरक दूर थींदा, जनम मरण दूर थींदो, उन्हनि में संस्कार ईंदा, स्वभाव ईंदा, उहे दान बि कंदा, सेवा भी कंदा, ऐं बुराई भी निकिरी वेंदी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। ॿुधायो न भाई, संत महात्मा चवंदा आहिनि, गौरव कृष्ण महाराज जन चवनि पिया भागवत ते जेको ख़र्चो थो थिए त माण्हू चवंदा आहिनि एॾो ख़र्चो। ॾिसो जेको ग़रीब आहे, जेको निर्धन आहे, कंहिं वटि पैसा कोन्हनि, उहो माण्हू केवल श्रवण करे, केवल ग़रीब खे कथा कराइण जो भी लाभ मिली वेंदो। चओ जय श्री कृष्ण। केवल श्रवण करण सां भावग्राही जनार्दन भगवान हृदय जो भाव ॾिसंदा आहिनि। लेकिन जंहिं वटि संपत्ति आहे, समृद्धि आहे, उनजी मथे त वेंदी कोन, हा न? त उन जो सभिनि खां सही उपयोग आहे भक्तिअ में, भगवान जे कथा में लगाए, सेवा में लगाए, गौ सेवा में लगाए, दीन दुखनि जी सेवा में लगाए। पर हे जेको कथा जो अमृत आहे, अगर धन जी सेवा लगी, धन त तुच्छ आहे, उन तुच्छ में विराट भक्ति जो लाभ मिलंदो आहे। धन जी सेवा न थिए त आयोजन कीअं थींदो? हाँ, वेहण जी व्यवस्था कीअं थींदी, साउंड कीअं लॻंदो, कीअं माण्हुनि जो आयोजन थींदो, वेहंदा, आख़िर धन त सेवा में लॻंदो ई। त हिकिड़ी फिल्म ठहंदी आहे साध संगत जी, उन में कई महीना लॻी वेंदा आहिनि, कंहिं कंहिं फिल्म में साल बि लॻी वेंदा आहिनि, ऐं कम से कम करोड़े रुपया लॻंदा आहिनि। ठीकु आहे, करोड़े रुपया लॻंदा आहिनि। हिकिड़ी 2.5 घंटे जी फिल्म ठहंदी आहे ऐं उनखे हज़ारे लखे माण्हू ॾिसंदा आहिनि। करोड़े रुपया साल लॻा हिकिड़ी फिल्म खे ठहण में, ऐं लखनि माण्हुनि उहा फिल्म ॾिठी पैसा ॾेई करे। लेकिन बदिले में छा आयो? अखियुनि में गंदगी, कननि में गंदगी, वीचारनि में गंदगी, पाप अची विया। कई माण्हू फिल्म ॾिसी करे अपराध कंदा आहिनि वञी करे, ऐं गंदगी त अचणी आहे, निश्चित आहे। थोरो सो उन में कोई शिक्षा जो उपदेश भी हुजे, कोई सुठी ॻाल्हि भी हुजे, लेकिन 90% हर फिल्मुनि में गंदगी अचे थी। कोई धार्मिक फिल्म हुजे त ॿी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। बदिले में छा खणी ईंदा आहियूं असां? संस्कार हली विया, सदाचार हली वियो, नज़र ख़राब थी वई। लाभ छा थियो? उन में त करोड़े रुपया लॻा, ऐं तव्हां बि पैसा ॾेई करे वठी आया हुआ, ऐं कथा में अची केवल वेहणो आहे, उल्टो प्रसाद वठणो आहे। हिते जन्मनि जा संस्कार, बुरा पाप नरक ख़तमु थी वेंदा आहिनि। हिकिड़ी भगवत प्राप्ति थी वेंदी आहे। त धन त तुच्छ आहे महाराज, धन त कुझु बि कोन्हे। हिते सर्वस्व ॾेई करे बि अगरि भगवान जी कथा मिली वञे त सौदो ॾाढो सस्तो आहे। हरे कृष्ण।
आनंद घाट में कथा आरंभ थी वई, बढ़िया चकाचक सुंदर व्यास गद्दी लगाए करे नारद जी महाराज सनकादि मो व्यास ठाए करे हिकिड़े महात्मा खे विहारे छॾियो, कथा आरंभ थी, संत महात्मा अची विया ऐं थोरो सो अञा महात्म जीअं अॼु तव्हां महात्म था श्रवण कयो, महात्म जेॾीमहिल हलियो सनकादि ऋषि ॿुधाइनि था कि भागवत जो महात्म अथाह अपार अनंत आहे, कि कथा केवल ॿुधण जी कोई इच्छा करे, ये सनकादि महाराज ॿुधाइनि था भागवत में महात्म, ध्यानु ॾिजो, कि केवल कोई कथा ॿुधण जी जेॾीमहिल इच्छा कंदो आहे नारद जी कि मां श्रीमद भागवत कथा ते वञी करे वेहां कथा ॿुधां, मां कथा ॿुधंदुमि, निश्चय कंदो आहे त श्री कृष्ण भॻवानु कथा ते पहुचण खां पहिरियों उनजे दिलि में पहुची वेंदा आहिनि, हृदय में पहुची वेंदा आहिनि ऐं उनखे पवित्र करे छॾींदा आहिनि। ही केवल भावना जो लाभ, अञा कथा ते वेठो न आहे, आयो न आहे, पहुतो न आहे, ॿुधी न अथई, ऐं पहिरियों बांके बिहारी पहुची आहे। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे जंहिंजे हृदय में साक्षात भगवान हरि अची करे वेही रहिया त उनखे सभिनी तीर्थनि जो लाभ मिली वेंदो आहे, पुञनि जो लाभ मिली वेंदो आहे। ऐं चवनि था कोई अधु श्लोक त पढ़े, चओ हरे राम, अधु श्लोक पढ़े, अरे भाई अधु न पढ़ी सघे चौथाई पढ़े, चौथाई क्या थींदो आहे भाई ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने, इहो अधु थियो है न, ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने, पोइ प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः, इहो सॼो श्लोक आहे। इन जो चौथों हिसो थियो भाई गोविंदाय नमो नमः, या ओम कृष्णाय वासुदेवाय, इहो चौथों हिसो थियो। चवनि था एतिरो बि अगरि कोई पढ़े, अधु श्लोक पढ़े, चौथों हिसो बि पढ़े त उहो बि माण्हू नरक न वेंदो आहे कॾहिं, उनजे साम्हूं बि भॻवानु अची कॾहिं कॾहिं दर्शन ॾींदा आहिनि, भॻवानु मिलंदा आहिनि, रोज़ु पढ़े। वरी तो चवां श्रद्धा अनिवार्य है न भाई, श्रद्धा अनिवार्य। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सनकादि ऋषि चवनि था कि ध्यान ॾियो, हिकिड़ो ओमकार, ॿियो गायत्री मंत्र, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शुद्ध मंत्र जो पाठ मन में बिना स्वर जे भावरनि खे ज़रूरु करणु खपे, जिन जा जणिया पइजी आहिनि। यादि रखो, महिरबानी करे, दया करे, कृपा करे, सुबुह जो सनानु करे 5 मिंट पढ़ो, 2 मिंट पढ़ो, न पढ़ी सघो त 11 बार पढ़ो, कम से कम एतिरो त कंदव। 11 बार पढ़ण में 1 मिंट लॻंदव तव्हांखे, प्रेम सां मन में पढ़णो आहे। वरी शाम जो सूर्यास्त खां पहिरियों पढ़ी छॾियो, सूर्य अस्त थियनि भॻवानु उन खां पहिरियों पढ़ी छॾियो। जेतिरो वधीक पढ़ंदव बुद्धि प्रखर, मन भॻवान जे भक्तीअ में लॻंदो। चवंदा आहिनि न मन नथो लॻे, गायत्री सां मन लॻंदो आहे, बुद्धि लॻंदी आहे भॻवान में। चओ जय श्री कृष्ण। माण्हू जणिया पाए छॾींदा आहिनि, कोई सेखारींदो न आहे माता पिता कि पढ़ो गायत्री मंत्र पढ़ो। लेडीज़ जे लाइ कंपलसरी न आहे, माताउनि भेनरुनि जे लाइ, भाउरनि जे लाइ कंपलसरी आहे। चओ हरे राम। गायत्री मंत्र पढ़ण खां पहिरियों इहो ज़रूरु चवंदा कयो, हे श्री राधे कृष्ण असां तव्हांजे शरण आहियूं। उन में जेकी भुल चुक दोष थींदो आहे क्षमा थी वेंदो आहे। कोई बि पुण्य कार्य कयो न, श्री कृष्ण तव्हांजे शरण आहिनि, एतिरो चई छॾियो, भॻवानु तव्हांजी डोर संभाले वठंदा। त ओमकार, गायत्री मंत्र, पुरुष सूक्त, वेदनि में जेकी भॻवान जी स्तुति थी आहे, ऐं वेद, ॿियो श्रीमद भागवत भॻवानु, ॿियो 12 अखरनि जो मंत्र कहिड़ो, ओम नमो भगवते वासुदेवाय। 12 मूर्तियुनि वारा सूर्य भगवान, प्रयाग जाते गंगा जमुना सरस्वती आहे, संवत्सर काल विशेष समय, ब्राह्मण देवता, अग्निहोत्र, गौ माता ऐं एकादशी तिथि ऐं तुलसी माता ऐं वसंत ऋतु, ये सभु श्री कृष्ण भगवान जे समान ही मञा विया आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ये सब भगवान जे समान आहिनि। भगवान जो नाम भी भगवान जे समान, एकादशी, तुलसी माता, सब, गौ माता भी। हरे राम। तुलसी वृक्ष न जानिए
गाय न मानिए ढोर, विप्र न मानुष जानिए, ये तीनों नंद किशोर। ये टई श्री कृष्ण भगवान जा रूप इते टे इते 12 ॿुधाया अथऊं। चओ हरे राम। त जेॾीमहिल भागवत पढ़ो त ईअं न सम्झिजो मां किताब थो पढ़ां, ग्रंथ थो पढ़ां, न न, भागवत पढ़ो त सम्झो मां श्री कृष्ण भगवान सां गॾु वेठो आहियां। भगवान मूंखे ॿुधाए रहिया आहिनि। गीता अर्जुन खे न, अर्जुन त श्री कृष्ण सां गॾु भगवान जो ई अवतार आहिनि, असांखे ॿुधाए रहिया आहिनि। सच में असांजे लाइ त गीता पढ़ी भगवान। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ऐं 4 क्रियाऊं समान अथव, ध्यानु ॾिजो। 4 ॻाल्हियूं समान अथव, ध्यानु ॾिजो। हिकिड़ो तुलसी माता ते जल चढ़ाइणु, ॿियो श्रीमद भागवत जो पाठ करणु, घर में वेही करे तव्हां पढ़ो जेॾी महिल अचो। 2 तुलसी माता जी सेवा, भागवत पाठ, गौ माता जी सेवा। और चौथों भगवान खे यादि करणु, उनजो नाम सिमरन करणु। ये 4 शयूं हिकु समान चई वियूं, हिकु समान। इहो ज्ञान केरु था ॾियनि? सनकादि महाराज महात्म था ॿुधाए। चओ जय श्री कृष्ण। अञा इहो ज्ञान हले पियो, अञा कथा त शुरू ई न थी, अञा भागवत कथा आरंभ न थी आहे। केवल उनजी महिमा जीअं ॿुधाई आहे सनकादि महाराज, त वृंदावन में जेके ॿुढा वेठा केरु 2, छा हुयो हुनजो नालो? ऐं उनजी मम्मी भक्ति माता मैया। अचानक भागवत जे विच में जीअं तव्हां वेठा आहियो, उते भक्ति माता प्रकट थी वई। ऐं ज्ञान वैराग्य त महाराज 16 साले जा जवान युवा थी करे उते अची ताता थैया करे नृत्य करण लॻा, जय जयकार करण लॻा, उते आनंद छाइजी वियो ऐं सभु पुकारण लॻा श्री कृष्ण गोविंद, मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। इन महात्म जे 3 अध्याय जे 67 श्लोक में ये शब्द उच्चारण थिया अथव। चओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हाँ, मुरारी भी भगवान जो नालो तो, पर हिते मुरारे लिखियल अथव, मुरारे। ये शब्द कंहिं प्रकट कया, कंहिं चया? साक्षात भक्ति माता। उथी बी करे तव्हां बि स्वागत कयो ऐं इहो कीर्तन कयो श्री कृष्ण गोविंद जो। असां बि भक्ति माता जी कृपा वठूं ऐं असांखे बि प्रभुअ जो प्रेम मिले। बी करे हा, हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 हरि कृष्ण। बोल।
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, 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 हे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, 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 जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, राधे राधे, जय 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 राधे राधे, बोल राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, श्याम राधे, जय राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, श्याम राधे, गोविंद राधे, राधे राधे, गोपाल राधे, राधे राधे, नंदलाल राधे, राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे राधे, गोविंद राधे, राधे राधे, गोपाल राधे, राधे राधे, नंदलाल राधे, राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे 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 राधे, जय जय श्री राधे वृंदावन हरि बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान भगवान की, जगत गुरु श्री चंद्र चंद्र भगवान की,